आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम ॿाज बि ओॾियाई मङा। सभिनी ॾिसंदड़नि ॿुधंदड़नि पीढ़ी प्यारनि खे अस्सलाम वालेकुम, या अली मदद। दोस्तों, हमेशह जीअं के नए सुठे फ़नकार सां गॾु तव्हांजी ख़िदमत में मौजूदु आहियूं। जिन बि दोस्तनि असांजो चैनल हींअर जॉइन कयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियों तव्हां ते पहुचे। त अचो त पंहिंजे महिमान फ़नकार मोहतरम शहज़ादो मंज़ूर चांडियो साहब सां पंहिंजी गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं ठीकु आहियो बाबा? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? ठीकु ठाक? ॿिया ख़ैर? असांजे नाज़रीन खे तव्हां पंहिंजो मुकमल तारीफ़ बि कराईंदा ऐं मौसीक़ी दुनिया में तव्हांजो उस्ताद केरु आहे उहो बि मुख़्तसर असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदा त महिरबानी थींदी। साईं, मुंहिंजो नालो मंज़ूर अली। कैसेट जे हवाले सां या जेका पंहिंजे फ़नी हवाले सां मूंखे शहज़ादो मंज़ूर सॾियो वेंदो आहे। ऐं पाण मुंहिंजो उस्तादु आहे, उस्ताद मनठार फ़क़ीर, उन खां सॻो ॿुधरायो। पोइ हू कंहिं मजबूरी ते त लाड़कानो छॾे विया। पोइ उस्ताद इनाम अली समूह ऐं उस्ताद अल्ताफ़ सिंह समूह जंहिंजे हवाले कयूं, उतां जेको वंड मिलियो, जेको असां खणी सघियासीं, जेको असांजो हाल हो। माशाअल्लाह। हींअर असांजे ॾिसंदड़नि खे तव्हां पंहिंजो पहिरियों कहिड़ो आइटम पिया ॿुधायो, कहिड़ो कलाम पिया ॿुधायो? जी, पहिरियों असां आइटम ॿुधायूं था, कलाम ॿुधायूं था। असांजो मरहूम शाइर, तमामु सुठो शाइर हो, वफ़ात करे वियो आहे, नौजवान हो वॾो, ज़हीर अब्बासी साहब, जेको चैनल ते बि ॻायल आहे। ऐं पंहिंजी कंपोज़िशन आहे, जेको मुंहिंजो हाल आहे, ॿुधायूं था। तूं जो रुसी वे सुहिणल साईं, ॼण त सॼी काइनात रुसी वई। तूं जो रुसी वे सुहिणल साईं, ॼण त सॼी काइनात रुसी वई। शेर रुसी विया, गीत रुसी विया, मूंखां मुंहिंजी ॾात रुसी वई। तूं जो रुसी वे सुहिणल साईं, ॼण त सॼी काइनात रुसी वई। निंड रुसी वई मुंहिंजी, मूंखां कीअं मिलां पोइ ख्वाब में तोसां। निंड रुसी वई मुंहिंजी, मूंखां कीअं मिलां पोइ ख्वाब में तोसां। कीअं मिलां पोइ ख्वाब में तोसां। चोॾीं हवारो चंड रुसी वियो, तारनि वारी रात रुसी वई। शेर रुसी विया, गीत रुसी विया, मूंखां मुंहिंजी ॾात रुसी वई। तूं जो रुसी वे सुहिणल साईं, ॼण त सॼी काइनात रुसी वई। जी नाज़रीन, शहज़ादो मंज़ूर चांडियो साहब सां गॾु मौजूदु आहियूं। त हिन वक़्त ताईं तव्हां केतिरा पंहिंजा वीडियो ऐं ऑडियो एल्बम करे चुका आहियो? तक़रीबन वीडियोज़ जेके हींअर हलनि पिया, उहे तक़रीबन 15-17 ईअं थिया आहिनि। ऐं उन खां अलावा जेको मुंहिंजा ऑडियो जूं जेके एल्बम्स वग़ैरह हुया, उहे तक़रीबन 30-35 ताईं मतिलबु मुंहिंजा एल्बम हुया। ऐं उन खां अलावा जेके लोकल्स वग़ैरह या हूं पंहिंजे हिसाब सां, पंहिंजे इश्क जे हिसाब सां के सॉन्ग्स कमर्शियल या मतिलबु कंपोज़िशन कंदासीं, त मिलाए जुलाए तक़रीबन 1000 जे बराबरि आहिनि। माशाअल्लाह। त हिन ईद ते बि एल्बम जी तयारी आहे, उहो बि एल्बम अचे पियो? जी हाँ, उहो एल्बम बि अचे पियो इंशाअल्लाह। इंशाअल्लाह ज़रूरु। त हींअर असांजे नाज़रीन खे अवां कंहिंजो कलाम पिया ॿुधायो? हींअर अव्हांखे पाण ॿुधाईंदासीं उस्ताद पीरल कंबर जो हिकिड़ो गीत आहे, पंहिंजी क्रिएशन आहे, पंहिंजी कंपोज़िशन आहे, उहा तव्हांखे ॿुधाईंदासीं। अचो त नाज़रीन, मोहतरम
उस्ताद पीरल कंबर साहब जो मशहूरु कलाम आहे उहो ॿुधो आहे शहज़ादो मंदू चांडू साहब खां। उन कलाम जा ॿोल आहिनि, हलंदे बि हिकिड़ी ग़लती थी मूंखां, हथ न चुमियमि तुंहिंजा। हलंदे भी हिकिड़ी गलती थी मूंखां, हलंदे भी हिकिड़ी गलती थी मूंखां, हथ न चुमियमि तुंहिंजा है, हथ न चुमियमि तुंहिंजा, ॻोढ़नि सां जे आला थी पिया, ॻोढ़नि सां जे आला थी पिया, गल न उघियमि तुंहिंजा है, गल न उघियमि तुंहिंजा, हलंदे बि हिकिड़ी गलती थी मूंखां, महल निभाए मोहब्बत वारी, जॾहिं कई तो रुख़्सत वारी, महल निभाए मोहब्बत वारी, जॾहिं कई तो रुख़्सत वारी, दुख आजिया में बाहूं पथेरे, दुख आजिया में बाहूं पथेरे, दर न झलम तुंहिंजा है, दर न झलम तुंहिंजा, हलंदे भी हिकिड़ी गलती थी मूंखां। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल